सेक्रेटरी सिंध सैयद इम्तियाज़ अली शाह चयो आहे त सिंध जे नौजवाननि खे हुनरमंद बणाए रोज़गार लाइक़ बणाइण लाइ हिकु जामिया रथाबंदी कई पई वञे। नौजवाननि जे मामलनि वारे खाते जो अहम इजलास सेक्रेटरी सैयद इम्तियाज़ अली शाह जी सदारत हेठि थियो। सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर सैयद इम्तियाज़ अली शाह प्रोग्राम जे मुख्य नुक़्तनि बाबति आगाही ॾींदे ॿुधायो त AAA प्लान जे जामिया रथाबंदी तहत कमु कयो वेंदो। हुन चयो त कंप्यूटराइज़ निज़ाम ज़रिए डेटा गॾु करे सिंध जे पुठिते पयल इलाइक़नि समेत शहरी आबादियुनि में नज़रअंदाज़ थियल नौजवाननि खे हुनरी तरबियत ॾेई रोज़गार लाइक़ बणायो वेंदो। लाॻापियल शोबनि में सलाहियत ऐं महारत रखंदड़ NGOs खे बि प्रोग्राम में शामिल कयो वेंदो। इजलास में कारसाज़ समाजी तंज़ीम जे मोहम्मद जाफ़र चयो त वटि नौजवान बि आहिनि ऐं रोज़गार जा ज़रिया बि आहिनि, पर ॿिन्ही जे विच में हुनरी महारत न हुजण सबबि विछोटियूं पैदा थियल आहिनि। सिंध स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जे अली हसन भुट्टो जो चवणु हो त संदन तंज़ीम जो मक़सदु ई नौजवाननि खे हुनरमंद बणाए रोज़गार जे लाइक़ बणाइणु आहे। हैंस जे अब्दुल रहीम मरी जो चवणु हो त संदन इदारे जो सॼी सिंध में नेटवर्क ऐं इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे जंहिं मां लाभ हासिल करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।